शाहपुर चाकर में ही जेका महफ़िल आहे पुराणनि गीतनि ऐं कलामनि ते मुश्तमिल, उनजी मेज़बानी शाहपुर चाकर जो हरदिल अज़ीज़ गुलाम नबी झूलण कंदो आहे। ऐं हिन महफ़िल में पाकिस्तान जे कुंड कुड़छ खां पुराणनि जेके गीत ऐं कलाम ऐं शाइरी ते मुश्तमिल ही मूसीक़ी आहे, उनजा शौक़ीन हिन में शरीक थींदा आहिनि। हर साल साईं गुलाम नबी झूलण साहब कराईंदो आहे, काफ़ी दोस्त भी थींदा आहिनि। ऐं ही तमामु जेको आहे पुराणी क्लासिकल म्यूज़िक आहे ऐं पुराणा फ़नकार आहिनि, ही असां वरी शौक़ सां ॿुधंदा आहियूं। असां सभु जेके भी संगत वारा आहियूं परे परे खां ईंदा आहिनि पाकिस्तान जे कुंड कुड़छ मां। भरपूर तरीके से हम इसमें शिरकत करते हैं। हम कोयटा बलूचिस्तान से आए हुए हैं और हर साल हम इस प्रोग्राम को में शिरकत करने के लिए वहाँ से तशरीफ़ लाते हैं। अॻे ज़माने में जेका मौसीक़ी हूंदी हुई उहो तमामु रूह खे सुठी लॻंदी हुई। असीं नंढे हूंदे खां वठी असां वॾा हूंदा हुआ, फादर साहब या को असांजा ॾाढा वॾा इहे ॿुधंदा हुआ। इहे नायाब शयूं हिन दौर में तमामु घटि आहिनि। असांजा कुझु ॿिए संगती आहिनि, उहे असां सां गॾु वेही ॿुधनि था त उन्हनि खे बि असरु थिए दिलि ते त वाक़ई इहा शइ आहे ॿुधण जे क़ाबिल, ऐं उहो बि इन जुस्तजू में लॻी वेंदा आहिनि इन शइ ते। 14 साल से हम लोग शाहपुर चाकर सिंध आ रहे हैं, पुराने गाने रिकॉर्ड सुनने के लिए और सुनाने के लिए। सब यादगारियूं अञा तक असांखे ताज़ियूं आहिनि ऐं हिन जी जेको पुराणे ज़माने जो जेको वर्क थींदो त तमामु ॼण के महिनत सां थींदो। हिकिड़े गाने खे छह महीना रिहर्सल थींदी हुई। हुनजो चवणु आहे त अॼुकल्ह जी शाइरी ऐं मूसीक़ी जो दिलनि ते को बि असरु कोन थो थिए, रहंदो उन्हनि में अजीब ग़रीब जेका सो माहौल पैदा थिए थो, जॾहिं त ही पुराणा गीत कलाम शाइरी मूसीक़ी आहे जेका रूहनि खे राहत ॾींदड़ शाइरी आहे। गीत गज़ल एतिरा असर अंदाज़ आहिनि जो असां अहिड़े सीअ में मुल्क जे कुंड कुड़छ मां शरीक थिया आहियूं। ऐं हिन मूसीक़ीअ खे हथी वठाई वञे त जीअं हिन सां जेको समाजी माहौल आहे उहो बहितर थिए। कैमरामैन हाकिम सां गॾु वफ़ा सिंधी, सिंध TV न्यूज़ शाहपुर चाकर।